जिडो मीरपुर ख़ास जे ख़ानगी अस्पताल जे डॉक्टरियाणी जी हथियारबंदन माइटनि पारां ॻोहारी औरत खे तशद्दुद करण बाद पेट में मासूम ॿारड़े जो मौत वारो वाक़ियो खुली दहशतगर्दी ऐं क़त्ल आहे। पुलिस पारां दाख़िल कयल केस में दहशतगर्दीअ जा कलम शामिल कराइण लाइ अदालत खां रुजू करे रहिया आहियूं। मासूम ॿारड़ी जे क़त्ल में मुलविस लेडी डॉक्टर ऐं संदसि हथियारबंद माइटनि ख़िलाफ़ अस्पताल जी इंतिज़ामिया पारां का बि क़ानूनी कार्रवाई न करण मां ज़ाहिर थी रहियो आहे त अस्पताल जी इंतिज़ामिया जवाबदारनि सां मिलियल आहे, जंहिं ख़िलाफ़ पिणु कार्रवाई थियणु घुरिजे। अहिड़ो इज़हार मरकज़ी तंज़ीम आरआई जे सदर अब्दुल मजीद आरआई, कैनाडा जे सदर जमील आरआई, इरफान आरआई ऐं ॿियनि तशद्दुद सबबि पेट में फ़ौत थी वियल मासूम ॿारड़ी जे वालिद सां उज़्र ख़्वाही बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुन जो त बाक़ी बात अस्पताल जी इंतिज़ामिया पारां रवैयो ॾुखो ईंदड़ आहे। अस्पताल में थियल वाक़े जी जांच करे इंतिज़ामिया ऐं मुलविस लेडी डॉक्टर ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण लाइ सिंध जे निगरान वॾी वज़ीर ऐं सिहत जे वज़ीरनि सां मुलाक़ात कई आहे, जिन वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराइण जी ख़ातिरी कराई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।